नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां चेक रिपब्लिक जी मुलाकात कई आहे, जे दौरान गडियल दिलचस्पी वारनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कई वियूं। ISPR पारां जारी कयल बयान मूजिब मुलाकात दौरान बतरफ़े सहकार वधाइण समेत ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मुस्तहकम करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। उन मौक़े ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान यूरोपीय यूनियन मुल्कनि सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसंदो आहे। पाकिस्तान चेक रिपब्लिक सां गडियल मुफ़ादनि खे वसी करण लाइ पुरुमीद आहे। आगाह कयूं पिया वाक़े आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां चेक रिपब्लिक जी मुलाकात कई आहे, जंहिं दौरान गडियल दिलचस्पी वारनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कई वियूं। ISPR पारां जारी कयल बयान मूजिब मुलाकात दौरान बतरफ़े सहकार वधाइण समेत ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मुस्तहकम करण ते इत्तफ़ाक़ कयो पियो। उन मौक़े ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान यूरोपीय यूनियन मुल्कनि सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसंदो आहे। पाकिस्तान चेक रिपब्लिक सां गडियल मुफ़ादनि खे वसी करण लाइ पुरुमीद आहे। ISPR पारां जारी कयल बयान मूजिब मुलाकात दौरान बतरफ़ा सहकार वधाइण समेत ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मुस्तहकम करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो।